ताला जी ज़ात बरकात फरमायो मुझे महबूब जा गुलामो अवां जो हकीकी मददगार मां रब्बुल आलमीन आया ऐ मुझे अता सा मुझे महबूब करीम भी तव्हां जो मददगार आहे त मुझे हबीब पाक जे उम्मत जा मोमिन भी तव्हां जा मददगार आहिन। उवे मोमिन बाना जेके नमाज कायम कन था ज़कात अदा कन था ऐं हिमा वक्त पंहिंजो इबादत ऐं रियाज़त में वक्त गुज़ारन था पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जे यादगिरीअ में पंहिंजो वक्त गुज़ारन था। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो आयत करीमा जो शान नुज़ूल हिया जॾहिं तुझे मुझे महबूब पाक मक्के पाक जी धरतीअ ते नबुवत जो ऐलान फरमायो मुझे हबीब करीम फरमायो अन खातमुन नबिय्यीन ला नबिय बअदे मां मदीने जो मीर अल्लाह पाक जो आखिरी नबी आया मोते नबुवत जो दरवाजो बंदा हाने कयामत ताईं तख्त भी मुहिंजो वा ताज भी मुहिंजो वा हुकूमत भी मुहिंजे आहे त कयामत ताईं जिक्र ऐं फिक्र भी मां मोहम्मद करीम जो आहे। हबीबन करीम लाल फरमायो असहाबा किराम फौजन जे सूरत में दीन इस्लाम में दाखिल थींदा वया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ंदा रहा। मुझा प्यारा दोस्तो यो नबी पाक जो ऐलान मक्के पाक मां बुलंद थियो वा मुझा दोस्तो फैल जंदे पूरी दुनिया ताईं वयो वा। उन ज़माने में मक्के पाक जे मुज़ाफात में हिकड़ो शख्स रहंदो वा जंहिंजो नालो अब्दुल्ला बिन सलाम आहे जोको तौरेत ज़बूर इंजील जो आलिम मुझा दोस्त वडो रोबान आहे हजार हामुन जा शागिर्द होया मुझा दोस्तो बुजुर्गो कई उन जा अकीदतमंद होया ऐं अब्दुल्ला बिन सलाम कौम जो अगवान बिया कौम जो सरदार बिया ऐं मज़हबी पेशवा आहे। जॾहिं अब्दुल्ला बिन सलाम जे कनन ते मुझे हबीब जो इहो ऐलान पयो वा त अब्दुल्ला बिन सलाम सोचो त मां बि वञी मक्के पाक में उन जुवान जो दीदार करे अचां मां बि ॾिसी अचां जेके मां नबी आखिर ज़मान जो निशानियों ऐं अलामतूं तौरेत ज़बूर इंजील में पढ़ियूं आहिनि आया उहे निशानियूं हिन में आहिनि या कोन आहिनि ईमान कोन थो आणियां सिर्फ़ ॾिसी अचां चेक करे अचां। ओ मुंहिंजा दोस्त इन इरादे ऐं इन नियत सां अब्दुल्ला बिन सलाम मक्के पाक में आयो वा मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुछा खैया मुझा दोस्त खबर पया आमना जो लाल हरम पाक में नफल पढ़े रहियो आहे। अब्दुल्ला बिन सलाम आयो परे आलिम हुयो तौरेत ज़बूर इंजील में पढ़ियो मुझा हबीब नमाज पीछा पढ़न अब्दुल्ला बिन सलाम बीठो वा इंतजार पियो करे इहो इरादो अथस
नमाज खत्म करे त वनी मुलाकात कया पो वनी सवाल जवाब कया इन वक्त में इन पूरे इलाके में मां अब्दुल्ला बिन सलाम जड़ो को आलम नाहे अब्दुल्ला बिन सलाम जड़ो को फाजिल नाहे अब्दुल्ला बिन सलाम जड़ो को मुहक्किक नाहे मुझी वडी तहकीका ओ मुझा दोस्त हाने ज़हन दिमाग में अब्दुल्ला बिन सलाम सवाल पियो जमा करे ही भी सवाल कंदो सांस ही भी सवाल कंदो सांस ही अभी पुछंदो सांस हूं भी पुछंदो सांस अब्दुल्ला बिन सलाम मुझा दोस्त पंजे ज़हन मुबारक पंजे ज़हन में मुझे महबूब सां बहस करण जो पूरो स्ट्रक्चर बनाए रहियो आहे पर जे वक्त में तुझे मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकातु नमाज पूरी करे अल्लाह जे महबूब हिय जो सलाम फेरो अब्दुल्ला बिन सलाम हिन पासे बैठो आहे जडे नबी पाक जो चेहरो मुबारक अब्दुल्ला बिन सलाम जे तरफ जो आहे ऐ अब्दुल्ला बिन सलाम जे नजर मुझे महबूब पाक जे चेहरे मुबारक ते पई आहे त मुझा दोस्त अब्दुल्ला बिन सलाम जो इल्म जवाब ॾेई वयो इल्म खामोश थी वयो ऐं दिल मां आवाज निकतो अब्दुल्ला यार जेके अल्लाह पाक एडो हसीन बनायो वा जेके रब करीम एडे हुस्न ऐं जमाल सा मुज़य्यन फरमायो वा एड़ो हसीन हबीब कदे गलत ऐलान नथो करे सके अब्दुल्ला बिन सलाम ज़हन में सवाल सोचा पर मुझे महबूब पाक जे चेहरे ते नजर पई इल्म विसरी वयो मुझा दोस्त सवाल विसरी वया आशिक तो फरमाए त तुझे चेहरे जा कसम मौला खया कुरान में साईं तुझे चेहरे जा कसम मौला खया कुरान में सिज चवाया चंड चवा सिज चवाया चंड चवाया महल का चेहरो चवाया सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चवा जंहिं ॾिठो जानी तोखे कुर्ब में कैदी थियो साईं जंहिं ॾिठो जानी तोखे कुर्ब में कैदी थियो गुल बसर तुझियूं अखियूं गुल बसर तुझियूं अखियूं वमातका चेहरो चवाया सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चवा जित सड़ियो जिब्रील पे उत वाक़िफ़ल जा पे वए जित सड़ियो जिब्रील पे उत वाक़िफ़ल जा पे वए अहद चई अहमद चवा अहद चई अहमद चवाया मुस्तफा चेहरो चवाया सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चवा अब्दुल्ला बिन सलाम खामोश थी वेही रहियो अल्लाह जे हबीब नमाज खत्म करे अब्दुल्ला बिन सलाम जो नालो वठे नालो जो आमना जे लाल वरतो
अब्दुल्ला बिन सलाम जे पेरल हेठा जमीन निकरे वई यार मां त मुनाजरो करण आयो आया मां त बहस करण आयो आया हिन महबूब के मुझो नालो के बुधायो मुझे अम्मा प्यारा मुसलमान भाईरो मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आदत मुबारक होंदे हुई अगर दुश्मन भी ईंदो हो त मुझा महबूब उन जो भी उठी भी इस्तकबाल कदा अब्दुल्ला बिन सलाम आयो महबूब सां मुलाकात पेरियों सवाल कई त मुझा सोना अवां के मुझो नालो के बुधा अवां के मुझे अचण जे खबर हुई छा अवां के इत्तला दिनी आहे छा मुझे महबूब पाक फरमायो अब्दुल्ला मुके के इंसान खबर कान दिनिया के जिन कोन बुधायो वा के मलाइक खबर कान दिनिया पर जे रब्बुल आलमीन मुके नबी आखिर ज़मा बनाए इन कायनात ते मोकलो वा उन रब्बुल आलमीन मा कान व मा यकून जे इल्म सामा मुस्तफा के नवाजे मोकलो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी मुझा प्यारा मुसलमान भाईरो ओ मुझे महबूब पाक वठ अब्दुल्ला बिन सलाम आयो मुझा प्यारा ईमान आन जी ख्वाहिश कई मुझे महबूब करीम फरमायो अब्दुल्ला तू कौम जो सरदार आहे वडेरो आहे तू मजहबी पेशवा रुहबान आहे ओ अब्दुल्ला जने तो ईमान आनी दे तो का सरदारियत खस्ते में दे तो का वडेर पे खस्ते में दे तो जा मुरीद तो जा दुश्मन थे पौंदा तो जा शागिर्द तो जा मुखालिफ थे पौंदा अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह एक न रुसे होत साईं घोरी बाजबियन जे ऐ मुझा प्यारा महबूब मुके न को दुनिया वारन जे जरूरत न को मुरीदन जे जरूरत न को मुके शागिर्दन जे जरूरत ऐ मुझा प्यारा हबीब जने खां तुझो दीदार कयो आहे जने खां तुझी ज़ियारत कया महबूब तोके छडण मुझे ला ॾाढो मुश्किल आहे मां अब्दुल्ला बिन सलाम जान त कुर्बान करे तो सगा पर तो हबीब जे दामन मां हथ नथो कढे सगा एक मर्तबा जे मुझे महबूब सां मुलाकात कई हबीब जे कुर्ब में या कैद थे विंदो हुयो वो मुझा प्यारा किस्सा मुख्तसर अब्दुल्ला बिन सलाम कलमो पढ़ियो बिरादरी वारन बाइकाट करे छॾियो ॻोठ वारन बाइकाट कयो दोस्त दुश्मन थे वया यार मुखालिफ थे वया शागिर्द मुझा दोस्त दुश्मन जे सुपन में बे वया मुरीद मुझा प्यारा दोस्तों साथ छॾे वया कदे अब्दुल्ला बिन सलाम कौम जो अगवान हिया अचे त मानो रस्तन ते गुल विछाईंदा मानो गुलन जी वर्खा कंदा पर जडे का अब्दुल्ला बिन सलाम मुझे महबूब जे दामन वरतिया उवे अकीदत मंद भॼी वया उवे शागिर्द मुखालिफ थे वया अब्दुल्ला बिन सलाम अकेलो थी वयो मुझे महबूब जे बारगाह में आयो मुझे मुस्तफा पुछो अब्दुल्ला दे खबर तुझो वक्त किया पयो गुजरे तुझो टाइम किया पयो गुजरे अर्ज कया ही
मुझा साईं जॾे का तुझे दामन सां वापस ता जो आया मुका यार यारो छिनी वया मुका दोस्त दोस्तों टोड़े वया मुझा शागिर्द मुखालिफ थी वया मुझा मुरीद मुखालिफ थी वया सोना हाणे अकेलो रहिजी वयो आया मुझे मुस्तफा करीम अजा जवाब कोन दिनो अल्लाह पाक हिया आयत नाज़िल फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनू ऐ मुझा प्यारा हबीब अब्दुल्ला बिन सलाम के ये तसल्ली दे इयो दिलासो दे ऐ अब्दुल्ला बिन सलाम तो पंजो पान के अकेलो न समझ जा तुझे सीने में मुझे महबूब जो इश्क आहे मुझे हबीब जे मोहब्बत अब्दुल्ला बिन सलाम अगर यार तो का यारों छिनी वया का गाल काने का अल्लाह तबारक व तआला जी जात बा बरकात ऐ उन जे रसूल तो अब्दुल्ला बिन सलाम सा दोस्ती जो ऐलान कयो आहे अब्दुल्ला बिन सलाम क्या यार उछनी वया परवाह न कर इश्के मुस्तफा जे करे महबूबन करीमन जे मोहब्बत जे करे अल्लाह पाक तो सा दोस्ती जो ऐलान फरमायो असहाबन अर्ज कयो राणा या आयत सिर्फ अब्दुल्ला बिन सलाम जेला आहे या पियन जेला मुझे महबूब फरमायो कयामत ताई जेको मां मुस्तफा करीम ते ईमान आनी दो जेको अल्लाह उन जे रसूल जे खातिर कुर्बानू दीदो उनके रब जे बे मदद मिलदे ता अल्लाह जे रसूल जे बे मदद मिलदी उनके मोमिनन जे बे मदद शामिल हाल थी दे प्यारा मुसलमान भाइरो तुझे मुझे महबूब सा मोहब्बत तुझे मुझे हबीब सा इश्क अल्लाह जो कसम इंसान भी कन था जिन भी कन था मलाइका भी कन था हदीस पाक में इंदो वा इन कायनात में एड़ी का शय काने का जेका मुझे महबूब जे मोहब्बत में मुसखर न होजे मुझे हबीब पाक जे इश्क में मुझा दोस्त बुजुर्गो उवा बेकरार न होजे अल्लाह तबारक व तआला जी जात बा बरकात हर शय में मुझे मदीने वारे मीर जी परख ऐ सुञाण परखे आहे इंसान जे मुझे मुस्तफा के ॾिठो उनका पंहिंजो मकाम विसरी पंहिंजो मर्तबो विसरी वियो अब्दुल्ला बिन सलाम का इल्म विसरी वियो हलिया मां तो के मके पाक जे मुज़ाफात में वठे हला